नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्त कंधकोट में खबर ॾींदा हलो। कंधकोट वेझो बडाणी में महेराण सोशल वेलफेयर ऐं सैलानी ट्रस्ट तरफान मासूम अलैशा वाक़िए में हीरो जो क़िरदार अदा कंदड़ ASI मोहम्मद बख्श बुरड़ो जे मान में आजाणो ॾिनो वियो। आजाणे जी तकरीब में डिप्टी कमिश्नर मुनवर अली मिठियाणी सियासी समाजी अॻवाननि सहाफ़ियुनि ऐं शेरनि वारी अंग में शिरकत कई। उन मौके ते सैलानी ट्रस्ट जे मेडिकल डायरेक्टर आरिफ लाखानी ऐं महेराण सोशल वेलफेयर जे अॻवान कुदरतुल्लाह भुट्टो ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त ASI मोहम्मद बख्श बुरड़ो अलैशा वाक़िए में इंसानियत ऐं पंहिंजे फर्ज़ के खूब निभायो। उन ज़ालिम अॻियां पंहिंजी न्याणी खे कुर्बान करे छॾियो। मोहम्मद बख्श बुरड़ो न सिर्फ़ पुलिस जे हीरो बल्कि पूरे क़ौम जो हीरो आहे। जॾहिं त सैलानी ट्रस्ट तरफ़ां मोहम्मद बख्श बुरड़ो खे 25,000 कैश शील्ड ऐं अजरक जो तोहफ़ो ॾिनो वियो। जॾहिं त तकरीब में आयल महिमाननि खे सिंध जी सकाफ़त अजरक जा तोहफ़ा ऐं गुलनि जा हारा पाराया विया। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।